इंसान खे खुदा कान का ॾात ज़रूरु ॾींदो आहे। बकीरा शरीफ़ जो नौजवान इरफान लाशारी भी मुसवरीअ जी ॾात सां टिमटार आहे। नौजवान जे फ़न बाबति पेश आहे अमानुल्लाह खोखर जी रिपोर्ट। सिंध सॼी सोन सिंध जी चिकी मिट्टी मां तमामु वॾनि दानिश्वरनि ॾाहनि ऐं आर्टिस्टनि जनम वरितो आहे। उन्हनि जीअं ज़िले टंडोलहार जी तारीख़ी शहर अध मुल्तान सजदड़ किरा शरीफ़ में रहाइश पज़ीर नौजवान इरफान अली लाशारी हुकूमती सरपरस्ती जो मुंतज़िर। इरफान लाशारी हिकु वॾो आर्टिस्ट आहे। संदसि हथनि में कमाल जो जादू आहे। हथनि में जादू हुअण सां गॾोगॾु हिन जो कमु दिली लॻाव पिणु आहे। इरफान अली लाशारी हिकु ग़रीब मिसकीन घर सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। इरफान लाशारी जी तइलीम सिर्फ़ 8 क्लास आहे। ग़रीब हुअण करे अॻिते पढ़ाई जारी न करे सघियो। संदसि पेट गुज़र जे करे स्कूल जी तइलीम खे छॾे हुनर सां दिलि लॻाए वेठो, जेको हाणे हिन जी रोज़ी जो ज़रियो बणियल आहे। इरफान ग़रीब हुजण बावजूदि तस्वीरूं ठाहिण जो फ़न हासिल करण जी कोशिश में लॻो रहियो। आर्ट करण 4थे क्लास खां शुरू कयो, जंहिंमें हू तमामु बहितरीन पेंटिंग्स तस्वीरूं ठाहे पंहिंजे क्लास खे संदसि पेंटिंगनि सां सजाईंदो रहियो, जेके अॼु बि स्कूल जी सूंह बणियल आहिनि। बहितरीन शागिर्द हुअण करे उस्तादनि जी दिलनि में बि नाहे निकितो। दुनिया में अहिड़ा केतिरा ई इंसान आहिनि जिन खे कुदरती ॾात हासिल आहे। उन्हनि वांगुरु इरफान लाशारी खे बि ॿई न आहे। इरफान लाशारी आवाज़ टीवी सां वीचार कुझु हिन रीत वंडिया। मुंहिंजी जेका तालीम आहे सा 8 दर्जा आहे ऐं हीउ कमु आउं स्कूल जे दौर खां 4थे दर्जे कंदो अचां। क़ाइदे आज़म मोहम्मद जना आहे, फातिमा जना, अलाम इक़बाल ऐं अहिड़नि ई कुझु शाइरनि ऐं वॾनि अज़ीम शख़्सियतनि खे मूं पेंट कयो। ऐं पोइ 6 दर्जे में बि मूं इहो कमु जारी रखियो ऐं 7 दर्जे में मूं वरी कमर्शियल कम जी स्टार्टिंग कई, जेको हाणे मुंहिंजे रोज़गार जो ज़रियो बणियल। ॿाहिरि जो कमर्शियल कमु कंदो आहियां त हुन में ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि, रक्शा आहिनि, फटा आहिनि ऐं अहिड़े दुकाननि जूं लिखायूं आहिनि, जेके पोइ उन्हनि तां जो कमु करे ईंदो आहियां। पोइ उन्हनि मां हिकिड़ो ख़र्चे या घर जे ख़र्चे जा पैसा कढी करे हिकिड़ो अलॻि पैसा जेके आउं रखंदो आहियां, जेके हिन खां पोइ आउं पंहिंजे हिन लाइ मटेरियल वठी ईंदो आहियां ऐं उन मटेरियल मां हीउ कमु कंदो आहियां। हीउ जेको आहे मुंहिंजे हिकिड़े क़िस्म जो शौक़ु आहे ऐं मूंखे इहा उमेदु आहे त हीउ मुंहिंजो शौक़ु हिकु ॾींहुं यकीननि हिकु ॾींहुं मूंखे कंहिं मंज़िल ते रसाईंदो। ऐं जिते रहां थो उते लाइट जो को बि सिस्टम आहे ई कोन्हे। इन करे आउं सुबुह जो जेको थधि जो वक़्तु हूंदो आहे उन टाइम 2 कलाक वेही कमु कंदो आहियां। मुंहिंजो मुतालिबो DC टंडोलाल रशीद अहमद ज़रदारी ऐं MPA इमदाद पिताफ़ी ऐं MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी सां इहो मुतालिबो आहे त आउं चाहियां थो मुंहिंजे हिन आर्ट जे कम खे काड़ी नुमाइश कराई वञे या कंहिं अहिड़े प्लेटफॉर्म ते आणियो वञे जीअं आउं हिन कम मां सुठो रोज़गार हासिल करे सघां ऐं जेको सो पंहिंजे कम खे वधीक सिंध में रोशन करे सघां। हुकूमत सिंध ऐं ज़िले टंडोलहार जी चूंडियल नुमाइंदनि तोड़े DC टंडोलहार खे घुर्जे त हिन मिसकीन नौजवान जी सार लधी वञे त जीअं संदसि हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं ज़िले टंडोलहार खे हिकु बहितरीन आर्टिस्ट मिली सघे। कैमरामैन आबिद अली सां गॾु अमानुल्लाह खोखर, आवाज़ न्यूज़, बुकिरा शरीफ़।